अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। कंधा खां वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 16 वरनि जे नींगर मारिजी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। जाफ़राबाद वेझो नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में साबिर हुसैन जमाली थॾे ते मारिजी वियो ऐं बिलाल अहमद जमाली ज़ख़्मी थी पियो। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। कंधा खां वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 16 वरनि जे नींगर मारिजी वियो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। जाफ़राबाद वेझो नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में साबिर हुसैन जमाली थॾे ते मारिजी वियो ऐं बिलाल अहमद जमाली ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। कंधा खां वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 16 वरनि जे नींगर मारिजी वियो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। जाफ़राबाद वेझो नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में साबिर हुसैन जमाली थॾे ते मारिजी वियो ऐं बिलाल अहमद जमाली ज़ख़्मी थी पियो। कंधा खां वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग 16 वरनि जो नींगर मारिजी वियो आहे ऐं बिलाल अहमद ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। कंधा खां वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 16 वरनि जो नींगर मारिजी वियो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे।